अस्सलाम वालेकुम। मां अली मुराद तव्हांजो जीअं त मूंखे सुञाणींदा हूंदव हर प्रोग्राम में कठे ऐं नई नई प्रोग्राम में तव्हांखे आणींदो आहियां। अॼु उस्ताद गुलाम हुसैन जे शागिर्द सां आया आहियूं। असां उन्ही खे चऊं था पुछां तव्हां छा उस्ताद गुलाम हुसैन खे ॾिठो आहे? हाँ बिल्कुल बिल्कुल। उस्तादी बि हासिल कई अथव, कुझु शाइरी वग़ैरह बि? जी जी अच्छा, ये बिल्कुल। तव्हांजो दोस्त आहे इहो जेको पोयों आहे? जी हाँ। अच्छा, ॿी इन्ही को पुछा जी था जी कयूं कि तव्हां हक़ीक़त में अच्छा दादा छा हाल आहे? ख़ुशि आहे? खैर अमन। अच्छा, तव्हां इन बिलावल अली खे घुराईंदा आहियो गाननि में या किथे प्रोग्राम वग़ैरह में विया आहियो? हिन जा ॾिठा अथव प्रोग्राम? जी हाँ, साईं जॾहिं महफ़िल थींदी आहे असां हिनखे घुराईंदा आहियूं। अॼु बि टाइम कढीसीं असां जो बिलावल जा गाना ॿुधूं। अच्छा माशाअल्लाह। हिननि जो दोस्तनि जो बि चवणु आहे त की असां उस्ताद गुलाम हुसैन जा जे शागिर्द जा असां गाना वग़ैरह बि ॿुधंदा आहियूं ऐं नई महफ़िल वग़ैरह में बि असां हिननि खे घुराईंदा आहियूं। अच्छा, पुछा कयूं त तव्हां अॼु असांखे उस्ताद गुलाम हुसैन जो कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो? कहिड़ो? हाँ, उस्ताद गुलाम हुसैन जो हिकिड़ो सॉन्ग आहे माशाअल्लाह, असांखे बि ॾाढो प्यारो लॻंदो आहे और सुठो बि आहे। अच्छा माशाअल्लाह तव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहियूं था माशाअल्लाह। जो कि कंहिं बेदर्द महबूब आशिक़ खे ओ चवे थो त मोहब्बत में पहले हम गिरफ्तार थे, जी जी मोहब्बत में पहले हम गिरफ्तार थे, अब तो तुमने निकम्मा बना दिया फराज। आदाब आदाब। इरशाद कीजिए जानी। हो चवे थो त ए दर्द ॾिना तो हज़ार इहो ॾुख नाहे पिरी, हे सूर ॾिनई सौ वार इहो ॾुख नाहे पिरी, कोन सुञातई प्यार इहो ॾुख रुआरे थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हेड़े जानी मुंहिंजो कोन सुञातई प्यार इहो ॾुख रुआरे थो। ए दर्द ॾिना तो हज़ार इहो ॾुख नाहे पिरी, सूर ॾिनई सौ वार इहो ॾुख नाहे पिरी, कोन सुञातई प्यार इहो ॾुख रुआरे थो। हेड़े जानी मुंहिंजो कोन सुञातई प्यार इहो ॾुख रुआरे थो। माशाअल्लाह ज़बरदस्त। साह पंहिंजे खां वधि थी भायम, हर हाल में पिरी तोसां निभायम, दिलि जा टुकर कई चार इहो ॾुख नाहे पिरी, सूर ॾिनई सौ वार इहो ॾुख नाहे पिरी, कोन सुञातई प्यार इहो ॾुख रुआरे थो। लॻे थो बिलावल तव्हां दर्दनि में भरियल आहियो, लॻे थो मोहब्बत में भरियल आहियो तव्हां। बस दा अली मुराद साहब छा कजे। अच्छा, तव्हां भला इश्क कयो आहे, मोहब्बत कई आहे छा? बसि हाणे कंहिं चवंदा आहिनि न इश्क मोहब्बत प्यार इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न बसि ॻोरियूं आहिनि इहे जेके। अच्छा, मोहब्बत में त शाइरी थींदी आहे न। उस्ताद बि गुलाम हुसैन कंहिंजी मोहब्बत में शाइरी चयो जंहिंजी वजह को अॼु तक ॻाईंदो रहे थो। उस्ताद मुमताज़ मौलाई बि कंहिंजी मोहब्बत में शाइरी चवंदो हुयो जंहिंजी वजह ॻाईंदो रहंदो। चवंदा मोहब्बत जी वजह को इहे ज़बान ते अची वेंदा आहिनि, कलाम सॉन्ग अची वेंदो आहे। इहा ॻाल्हि सच आहे? हा बसि जॾहिं बेदर्द महबूब जॾहिं आशिक़ खे लिफ्ट न ॾींदो आहे त लाज़मी आहे दिलि जा सूर कंहिंखे ॿुधाइणु चाहींदा आहिनि आशिक़ उहो। कीअं उस्ताद गुलाम हुसैन कीअं चयो आहे, मजबूर आहे आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंधार छो न हुजे। त इहा ई ॻाल्हि आहे। हक़ीक़त आहे आशिक़ मजबूर आहे केॾो बि कंधार हुजे। त इहो बि उस्ताद गुलाम हुसैन बि चयो हक़ीक़त आहे। फ़िलहालु असांजो प्रोग्राम ख़तमु थियण वारो आहे। असांखे इजाज़त ॾिजो। असांजो चैनल जियो अली मुराद लाइक कयो, सब्सक्राइब कयो वग़ैरह। यूट्यूब ते और फेसबुक ते बि दस्तियाबु आहे। तव्हांजो अली मुराद जियो अली मुराद सां कटे असांखे इजाज़त ॾिजो। अॼु जे प्रोग्राम सां कटे अल्लाह हाफ़िज़।